करमपुर जे ॻोठ मोरो रावासी इल्म दोस्त शख्सियत मरहूम उस्ताद मोहम्मद कामिल बपड़ जी जनाज़े नमाज़ असंद ज़बाने ॻोठ में अदा कई वई। जनाज़े नमाज़ में सरदार ज़ादा अमीर ज़रियाब अली खान बिजरानी, अगूणो टाउन चेयरमैन करमपुर मीर अयाज़ अली खान बिजरानी, जमात इस्लामी सूबे सिंध जे नायब अमीर मौलाना हाफिज़ नसरुल्लाह अज़ीज़ चन्ना, मरहूम जे नज़रियाती साथी हाफिज़ अब्दुल जलील बिजरानी, उस्ताद नियालदीन मलिक, उस्ताद अली बिलावल निदवानी, साफ़ी जावेद उस्मान बिजरानी, साफ़ी शाहिद हुसैन नसीरानी, उस्ताद ग़ुलाम हैदर मलिक, उस्ताद फ़ैज़ मोहम्मद बिजरानी, उस्ताद हुसैन बख्श चोलियानी, उस्ताद आदम राजपर, उस्ताद मकसूद अहमद बिजरानी समेत मरहूम जे वेझे दोस्तनि अज़ीज़नि शहरनि इलाइक़े वासियुनि ऐं बबड़ बिरादरी समेत मुख़्तलिफ़ बिरादरियुनि जे माण्हुनि वॾी तइदाद में शिरकत कई। मरहूम उस्ताद मोहम्मद कामिल बपड़ खे सवें आलियुनि अखियुनि सां शेरगढ़ जे शाह हुसैन क़ब्रिस्तान में मिटी माह हवाले कयो वियो। मरहूम उस्ताद मोहम्मद कामिल बपड़ पेशे जे हवाले सां रिटायर उस्ताद हो। मरहूम उस्ताद मोहम्मद कामिल बपड़ खे इलाइक़े में इल्म जो ॾीओ सम्झो वेंदो हो। उर्दू अदब सां गॾोगॾु अंग्रेज़ी इल्म ते बि वॾी ॼाण रखंदड़ इंसान हो, त ॿिए तरफ़ मज़हबी ॼाण जो बि वॾो ॼाणू इंसान हो। इल्म सां मालामाल हुजण सां गॾोगॾु सच चवाक, दिलेर ऐं बेबाक सोच जो बंदो पिणु हो। कचहरी जो कोॾियो, दोस्ती जो दर्द रखंदड़, महिमान नवाज़, कौल ऐं फेल जो पको ऐं पुख़्तो ऐं बिरादरी जे रस्ते खे निभाउ ज़रिए ॻंढियूं ईंदड़ मज़बूत सोच जो इंसान हो। ज़िंदगी अणांगे सफ़र में ॾुखनि ऐं ॾुजरनि में कमाल सिबर जो मुज़ाहिरो कंदड़, अल्लाह ते यकीन रखंदड़ बंदो हो। ज़िंदगी में जायज़ शौक़ ते खीसे मां ख़र्च कंदड़ हथ जो सख़ी इंसान हो। तबीयत जो खुलियल खिलणो मिलणो ऐं पंहिंजी ग़लती खे जल्द तस्लीम करण वारो इंसान हो। मरहूम उस्ताद मोहम्मद कामिल बपड़ कुझु महीननि खां गुर्दनि जी तकलीफ़ सबबु बिस्तर हवाले हो, जेको अॼु 78 वेरनि जी ॼमार में सखर जी SIUT इस्पताल में दौरान इलाज लाॾाणो करे वियो। जॾहिं त मरहूम जे वारसनि सां ताज़ियत जो सिलसिलो हलंदड़ आहे। कैमरामैन टीम सां गॾु जावेद उस्मान बिजरानी, JTN न्यूज़, ॻोठ मोरो, करमपुर।